अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो दोस्तों? अॼु मां तव्हांखे हिकिड़ो तमामु वॾो सरप्राइज़ ॾियणु थो चाहियां। सरप्राइज़ इहो आहे त अॼु मुंहिंजे शतरंज प्रोग्राम जी रिकॉर्डिंग आहे ऐं उनजी जेका गेस्ट आहे उहा असांजे पाकिस्तान टेलीविज़न जी, असांजे ॿियनि सिंधी चैनल्स जी, KTN सिंध टेलीविज़न जी तमामु नामवर आर्टिस्ट आहे ऐं उन बेशुमार ज़बरदस्त कमु कयो आहे। मूंसां बि उन्होंने इलाही सीरियल्स में उन कमु कयो आहे, मुंहिंजी डायरेक्शन में बि। ऐं तमामु सुठी ॾाढी कदावर शख़्सियत आहे ऐं तव्हां ॾिसंदव त तव्हां हैरान थी वेंदो। काफ़ी अरसे खां हू स्क्रीन तां थोरो ग़ाइबु आहे, इन जी के हुनजी पंहिंजूं घर जूं मजबूरियूं हुयूं। त अॼु मूं हुनखे इनवाइट कयो शतरंज जे लाइ ऐं इन शर्त सां हुन हामी भरी त तव्हां मूंखे खणी बि वेंदव, छॾे बि वेंदव। मुंहिंजो ठीकु आहे। त हींअर मां हुनखे खणणु आयो आहियां हिते ऐं रेलवे कैंट स्टेशन जे भिक में ई हिननि जो को घरु आहे, हुते ॿाहिरि बीठो आहियां। जेसि ताईं अचनि तव्हां सुञाणे वेंदव ऐं उहा आहे रिहाना तबस्सुम। सो जेसि ताईं उहा अचे उन खां पोइ वरी इन ॻाल्हि खे अॻिते वधाईंदा। महिरबानी। दोस्तो, जीअं त तव्हांखे मां पहिरीं ॿुधायो त मां रिहाना तबस्सुम खे पिक करणु आयो आहियां ऐं रिहाना तबस्सुम उहा शख़्सियत आहे जेका पाकिस्तान टेलीविज़न जी तमामु नामवर आर्टिस्ट आहे। घणे भाङे हुन उन खां पोइ KTN ते कमु कयो ऐं हुन खां पोइ सिंध TV ते बि, ऐं मूंसां हुन काफ़ी सीरियल्स कया। मुंहिंजा तक़रीबन हुनखे 7-8 सीरियल कया, जंहिंमें हिकिड़ो त फ़ासिला हुयो जेको 200 किस्तनि ते हुयो। सो मूं तव्हां सां इहो ई ज़िक्र कयो त मां रिहाना तबस्सुम खे खणणु आयो आहियां ऐं शतरंज में असांजी रिकॉर्डिंग हुई। त मूं सोचियो त रिहाना खे खणी जेसि ताईं सिंध TV पुॼूं तेसि ताईं मां पंहिंजे जेको आहे YouTube जेको मुंहिंजो सुजरो आहे उन ते मां उनजो बि थोरो घणो इंटरव्यू रखां, का ॻाल्हि कोन कयां जीअं तव्हां दोस्त ॿुधी सघो, ॾिसी सघो। सो ॾाढी थी आहे मूंसां, मतिलबु तव्हां मां छा ॿुधायां। जॾहिं हुनजे जेका ॾिनल एड्रेस ते मां पहुतुसि हुते, त जॾहिं हू आई त हुनखे मास्क लॻल हुयो ऐं परे खां मूं हुनखे जॾहिं ॾिठो त मूंखे अजीब फील थियो त रिहाना ईअं थी वई आहे। बहरहाल मूं चयो त थी सघे थो ज़ाहिर हाणे मुंहिंजी बि एज थी वई आहे त रिहाना बि यकीनन मुंहिंजी एज एतिरी हुई। ख़ैर गाॾी में वेठी ऐं जॾहिं हुन मास्क लाथो त मूंखे अञा वधीक हैरानी थी, यार रिहाना ईअं थी वई आहे, छो त हुनखे ब्रेन ट्यूमर हूंदो हुयो। सो मूं चयो शायदि हुन ब्रेन ट्यूमर हिनखे ईअं घुमाए छॾियो आहे। सो बहरहाल थोरो अॻिते वधियासीं त मां हिन खां पुछियो, रिहाना तव्हां अल शम्स अपार्टमेंट में रहंदा हुयो त उहो छो छॾियो? चई न, मां त हुते रहंदी न आहियां। मूं चयो यार मां त तव्हांखे कई दफ़ा हुतां पिक कयो हो जॾहिं असांजी रिकॉर्डिंग्स थींदियूं ऐं चई न, मां त हुते रहंदी न हुयसि ऐं मां त तव्हां हिन कैबिनेट में बि कमु न कयो आहे। मां चयो अल्लाह गनी, मुंहिंजो तूं रिहाना तबस्सुम न आई? चई मां रिहाना तबस्सुम आहियां। मूं चयो भला तव्हांजो जेको छोकिरो जे सुसाइड कई? चई न न, अलाह न करे मुंहिंजे पुट खां ख़ुदकुशी कई हुजे। मूं चयो पोइ तूं रिहाना तबस्सुम न आहे? चई मां रिहाना तबस्सुम ई आहियां। मूं चयो पोइ तूं उहा रिहाना तबस्सुम न आहे जेका ड्रामनि में कमु कंदी ऐं असांजी कुलीग आहे ऐं उनजो असां इंटरव्यू रखियो होसीं? चई इंटरव्यू त तव्हां मुंहिंजो रखियो आहे। मूं चयो पोइ इहा वॾी मिस्टेक थी आहे मूंखां। थियो ईअं आहे दोस्तो, मां तव्हांखे ॿुधायां थो, थियो ईअं आहे त महीनो अॻु में मैसेंजर ते रिहाना तबस्सुम लिखियलु हुयो मैसेज में, त मूं सम्झो त हीअ रिहाना तबस्सुम उहा ई आहे जेका असांजी आर्टिस्ट आहे। त मां उनखे हेलो हाय कई, हुन बि हेलो हाय कई। मूं हुनखे चयो त मुंहिंजो शतरंज जो प्रोग्राम आहे, तव्हां ईंदो त असांखे ॾाढी ख़ुशी थींदी। जी हा, मां बिल्कुलु ईंदुसि ऐं मां महीने खण जे लाइ मां ॻोठु वञां थी, कुझु मसरूफ़ियतूं घर जूं। मां हुतां जीअं ई मोटियसि त मां तव्हांखे मैसेज कंदुमि, पोइ तव्हां प्लैन कढियो। मुंहिंजो ठीकु आहे। उहो मोटी त मूंखे मैसेज कई त मां वरी पंहिंजे प्रोग्राम मैनेजर खां परमिशन वरिती त रिहाना तबस्सुम खे असां रिकॉर्ड कयूं। छा हा बिल्कुलु कयो। मां हुनखे टाइम ॾिनो, अॼु मां हुनखे खणणु वियुसि त उर्दू में चवंदा आहिनि त खुदा पहाड़ निकिला चूहा। सो मुंहिंजा त ओसान ख़ता थी आहे, ज़मीन पेरनि वटां निकिरी वई, मां गाॾी न पियो हलाए सघां। मूं चयो कहिड़ो कहर थियो आहे, तो मूंसां वॾी मिस्टेक थी आहे। बहरहाल मां वापसि हुनखे
सॉरी करे मां हुनखे वापसि घर छॾे आयुमि ऐं मां पंहिंजी बेवकूफ़ीअ ते हैरान आहियां त मूंखां इहो ग़लती कीअं थी बल्कि ग़लती न थी आहे ग़लतान थियो आहे इहो मूंखां थियो कीअं मूंखे छो त मूंखे रियाना तबस्सुम जा पुराणा नंबर आहे उहे हुन मटाए छॾिया त मूं सम्झो त शायदि की हिन को नओं नंबर वरितो आहे हुन मूंखे को ज़ोंग जो नंबर ॾिनो जॾहिं मैसेंजर ते सां राब्तो थियो त मां वरी उन जेके प्रोफाइल में वियुसि ई कोन छो त मूंखे ख़बर ई थी रियाना तबस्सुम आहे जॾहिं तव्हांखे ख़बर हुजे त हीउ माण्हू उहो ई आहे त तव्हां हुनजी प्रोफाइल में छो वेंदव त मां हुनजी प्रोफाइल में वियुसि ई कोन मुंहिंजो त हाणे जंहिं ॾींहुं रिकॉर्डिंग हूंदी हिकिड़ी अॻु में मां हुनखे फ़ोन करे चयो ऐं हुनजो आवाज़ बि मूंखे कुझु अजीब लॻो मुंहिंजी शायदि मुंहिंजा उमिरि सां गॾु हुनजी आवाज़ बि चेंज थी वियो हुजे त हुन मूंखे इहो टाइम ॾिनो ऐं मां अॼु हुते पहुची वियुसि टाइम मां हुते नज़ारा ई ॿिया ॾिठा सो दोस्तो चवण जो मुंहिंजो मक़सदु इहो आहे त का बि शइ कंफर्म करण खां अॻु में जांच ज़रूरु लहंदा कयो त जेका तव्हां जंहिं मंज़िल ते तव्हां वञो पिया उहा मंज़िल तव्हांजी सही आहे या न आहे सो बहरहाल मूंखां वॾी मिस्टेक थी आहे ऐं पंहिंजी बेवकूफ़ीअ ते मां हैरान ऐं परेशान आहियां मां उन खां पोइ पंहिंजे प्रोग्राम मैनेजर खे फ़ोन करे हुन सां सॉरी बि कई ऐं उहो बि ॾाढो खिले पियो सो ॾाढो शर्मिंदा थियो आहियां ऐं गच ॾींहं ताईं मूंखे अजीब मुंहिंजी फीलिंग्स हूंदियूं ऐं जंहिंखे ॿुधाईंदुसि त यकीनन उहो मूं ते खिलंदो बि ऐं वरी जॾहिं ही ब्लॉग्स दोस्त ॾिसंदा ऐं ॿुधंदा त उहे बि खिलंदा सो बहरहाल ऐं मां कोशिशि कयां थो त रियाना तबस्सुम सां जेके असांजा कुझु ड्रामा थियल आहिनि या KTN ते हुन जेके ड्रामा कया आहिनि या सिंध TV ते मुमकिन आहे YouTube ते पिया हुजनि त मां हिकु अधु क्लिप्स तव्हांखे ॾेखारींदुमि त रियाना तबस्सुम इहा उहा ई आहे सो दोस्तो इहो हुयो मुंहिंजो अॼोको ब्लॉग तव्हांजी वॾी महिरबानी कुर्ब वॾा थैंक यू